हे 50 रुपया ॾे करे ॾींहण वारो ख़ैरात करण वारो त लय कंदो आहे, वठण वारो आजिज़ी कंदो। अब्बा ख़ुदा कंदो 7 पुटनि जो पे थींदे रे, अब्बा अल्लाह कंदो वधो हूंदे, अदा कंदो अल्लाह ख़ुदा कंदो हज ते वेंदे। आजिज़ी त वठण वारे में हूंदी आहे, ॾींहण वारो त लय पियो करे। पैसा ॾियण ॿिए खे ॾियण या अल्लाह जो कमु आहे, बख़्शिश करण, ॿिए खे ॾियण, ॿिए खे खाराइण, इहा अल्लाह जी सिफ़त आहे। रोज़ सखी ज़कात ॾियण वारो, कुर्बानी करण वारो, या सखावत पियो करे, ॾे पियो, अता पियो करे, बख़्शिश पियो करे, इहा अल्लाह जी सिफ़त आहे। तो ख़ैरात करे पाण में रब जी सिफ़त पैदा कई आहे। रब जूं सिफ़तूं आजिज़ीअ खां बालातर आहिनि, इनजे करे ज़कात में ख़ैरात में बि आजिज़ी कोन्हे, रोज़े में बि आजिज़ी कोन्हे, ऐं हज में बि आजिज़ी कोन्हे। हज में त इश्क आहे, हाजी त आशिक थी थो वञे। आशिक जेको हूंदो आहे न उहो तेल फुलियल कोन कंदो आहे। आशिक खे न खाधे जी, न पीते जी, न कपिड़े जी, न गंदीअ जी। आशिक खे काई कान्हे गणती हूंदी, वात फाटल हूंदो, सॼो ॾींहुं जोतनि में हूंदो। हिन होटल में ॾिसो मां हिते वेठल कोन्हे, आशिक त चरियो हूंदो। आशिक छा वेंदो, छा तेल फुलियल कंदो, छा सुरमा ऐं कजल कंदो? न, चरियो हूंदो। अल्लाह जी फरमाए तोखे जेकॾहिं इश्क मूं रब जे ज़ात सां आहे न त हल हज ते। छो त इंसान जी लय आहे 3 शयुनि में। हज में अल्लाह जी 2 शयूं फुरे थो। इंसान लय कंदो आहे सवारत में, मोह सेटिंग थियल हुजेसि। सुबुह जो सवेल उथंदो, टुथो पियो चणंदो, ॾंदा छा कंदो, पोइ ब्लेड खणी वरी ॾाढ़ी खे साफ़ कंदो, ॾाढ़ियूं साफ़ करे करे ब्लेड चिबाती रहे, असांजो मोह चुबो कोन थियो। शेव कई, शेव करे वरी हमाम में वियो, वरी वेंजी लक्स क्रीम ॿिया पिया हणी, वरी तयार थी ॿाहिरि निकितो आहे। हाणे जी टिक ते बीठो, शीशो अॻियां रखई, कजल पियो विझे, सुरमो पियो विझे, क्रीम पियो मके, पाउडर जूं लपूं बगल खे पियो हणे, पोइ वरी कंगो ऐं फणी खणी थी बीठो आहे। हाणे फणी पियो कढे, हाणे सॼो सेट थियो आहे। पोइ वरी काटन जा वॻा कणिक जे अटे जा पुसल फूकल से पाए तयार थी, रूमाल हथ में हणी, 4 नंबर ते सिगरेट फासाए, टोपी नक ते रखी, हाणे लय करे निकितो आहे। हिकिड़ी लय हुजे, बूथ फिटल हुजे, तोखे गोॾ ऐं गंजी हुजे, तुंहिंजे ॿोह में कारी गप लॻल हुजे, पुठा तुंहिंजा उघाड़ा हुजनि, तूं लय करे बज़ार मटी न ठेके कजे। गोॾ ऐं गंजी में केरु थो लय करे? लय माण्हू तॾहिं कंदो आहे जॾहिं कपिड़ा पातल हुजनि, टोपी मथे ते हुजे, सॼो वेंझल सेंझल तयारु, पोइ माण्हू लय कंदो। शकिल ठीकु ठाक हुजे, कपिड़ा ठीकु ठाक हुजनि, ऐं लय माण्हू कंदो आहे ॻोठ में, जिते 4 सुञाणू हुजनि त बराबरि ईसो पियो अचे। हींअर आऊं जेकॾहिं मिसाली ॻाल्हि हिते लहे करा न वाइज नथो करियां त हे जलसे वारा साईं महिरबानी करे, हींअर जेकॾहिं वाइज करियां लहंदुसि त मूंखे रस्तो ॾींदा, परे तो साईं पियो अचे, परे तो साईं पियो अचे। हिते त मुंहिंजी लय ठहे थी, पर इहा लय आऊं लाहौर में त कोन कंदुसि। लाहौर में पंजाबी खे केॾी ख़बर, मौलवी ईसो इहो हाणी ठूठियूं मूंखे कंहिं गटर में किरायो विझंदा। इहो बदीन में मूंखे 4 माण्हू सुञाणंदा त मौलवी ईसो पियो अचे। लाहौर में मुल्तान में मूंखे केरु सुञाणी कोन्हे। उते आऊं लय जेकॾहिं कंदुसि त पाणी जे पेर में कुआड़ो हणंदुसि। लय माण्हू ॻोठ में कंदो आहे, जिते 4 सुञाणू हुजनि त भाउ वॾेरो रमो अचे पियो। लय त ॻोठ में थींदी आहे। लय जे लाइ कपिड़ा खपनि, लय जे लाइ शकिल खपे, लय जे लाइ ॻोठ खपे। हाजी खां अल्लाह साईं 2 टपड़ फुरे थो, हल हज ते। लय तुंहिंजी ॻोठ में, ॻोठ तोखां फुरई। हाणे बीठो ई मके मदीने में, तुंहिंजो सुञाणू केर बि कोन्हे, 60 लख हाजी बीठा आहिनि, ईरानी तूरानी अफ्रीकी ढिघा कारा बिंदरा सभु अची गॾु थिया आहिनि। हाणे जेकॾहिं उते तूं चवंदे हथी परे थियो आऊं नाज़म आहियां त चिपजी मरंदे। इहा लय नाज़मी वारी बदीन में छॾिया। ये मको मदीनो अथई, ये अरफा जो मैदान आहे, पत्थर शैतान खे पत्थरी लगण जी रश आहे। भॼी जान बचाए मथां चिपजी न मरे। MP हुजे, MNA हुजे, सेनेटर हुजे, मिनिस्टर हुजे, खान जो पुटु हुजे, सभिनी खे कपिड़ा हिकिड़ा लय तुंहिंजी कपिड़ो नहीं, कपिड़ा तोखां फुरे वरितई, चई सिलाई थियल कपिड़ा लाइ बैग में रख, 2 चादरूं कफन जूं अथई, इहो ॿध एराम, हिकिड़ी अछी चादर गोॾ ॿधी पई आहे, ॿी अछी चादर जेको आहे बगलनि खां मटाए कुल्हे ते छॾी आहे। हाणे हाजी साहिब इहे चादर विधी आहे, हिकिड़ी जी गोॾ ॿधी पई आहे, ॿी चादर बगल में लॻी पई अथसि, मथो उघाड़ो, पेट उघाड़ो, पुठा उघाड़ा, हाणे फिरी थियो चरियो, हाणे फिरी थियो आशिक। ॻोठ फुरईंसि, ज़ाल हिकिड़े पासे, बचा ॿिए पासे, बनियूं, ॻोठ, वतन, दोस्त, यार,
मिट माइट सब विया कपड़ा जेके तोखे लाराए वरतई त सिलाई थियल कपड़न ते पाबंदी आ ये लाए बैग में रख कपड़ा भी विया सुरमे ते पाबंदी क्रीम ते पाबंदी अतर ते पाबंदी सेंट ते पाबंदी शेव ते पाबंदी समारत ते पाबंदी हाणे हिन के वात में धप दाढ़ी हिन जी वधी वई रयो सयो मथो कूड़ा खणी गंजो ऐं रोडो खणी कईस शक्ल सजी भाऊ जी फिटी वेली सुञण में अचे कोन तो मामा जुमू आहे अला रमू आहे का खबर कांदी पे गोठ वियस शक्ल बिगड़ी वयस कपड़ा लाराए कफन जे बारे में सबने के प्यारे छॾई 60 लख हाजी सब अरफात ते सभई वन कलर में सबनी जो यूनिफॉर्म में ड्रेस हिकड़ो सबनी जे जबान ते हिकड़ो आवाज लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक 60 लख हाजियन सब हिकड़ो तरानू पिया चवन जी स्कूल जा छोरा गजी सुबह जे असेंबली में पाक सर जमीन जो तरानू चवंदा ती 60 लख हाजी अरफात जे मैदान ते गजी अल्लाहुम्मा लब्बैक जा नारा बुलंद कंदा जदे 60 लख हाजी अरफात में अची बीहंदा त करोड़े रब जा मलाइक घेरो करे अरफात के बीहंदा अल्लाह थी पुछंदो मलाइकन के जो खबर छो आया छाजे लाया केरन तुझे अल्लाह तुझा बानाइन मुख्तलिफ मुल्कन का आया तोखे पुकारिन पिया तुझे दर ते बानाइन पिया तोखा दुआऊं घुरन पिया अल्लाह जी फरमाए दो इहो ही त इंसान हो जेके मु जरे पैदा ते कयो आदम के तदे तवा एतराज कयो हो त आदम के पैदा न करे झेड़ा ए फसाद कंदो इहो ही त आदम है जे पेंजे सजदन सा मुझे दर के आबाद कयो है इहो ही त इंसान है जे घर भी छड्यो बच्चा भी छड्या अची करे मुझे जो को दर ते हाजिर थियो जे करे इन इंसान के माफ न करे त छा कंदुस रब्बुल आलमीन फरमाए तो मलाइको शायद रो मुसबन के माफ कयो हलो त हज जे अंदर पानु आशिक थी विंदो है जे आशिक चरियो हुंदो है कि ही भी सफा ते बिठो है अल्लाहुम्मा लब्बैक वरी जोड़ी मरवे ते चढ़ो अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक रब्बुल आलमीन आशिक हाजिर है रब्बुल आलमीन आशिक तो ने दर ते हाजिर है आशिक आयु है वरी पतंग थी बैतुल्लाह जा चक्कर पियो दे तवाफ पियो करे 7 चक्कर वरी मिना में वरी मुज़दलिफे में वरी अरफात ते आशिक के हमेशा जदे माशूक न मिलंदो है तदे आशिक आपघात कंदो है आशिक के जे माशूक न मिलियो त आपघात कंदो इस यूनिवर्सिटी में पढ़ंदो उते ही गाल बोल करे आयो चपरा सा तू बे पासे किथे तू शादी न कजे आऊं बि वायदो वचन तो करे तो खां सवा सवाल ही कोन सफा पकी सफन सफा सफा पकी एक बेरा वायदा वचन करे आया फोटो एक बे के मोबाइल फोनू नंबर ब्यात्या सब दई रोजानी राब्ता लगाते छोरे जा छोरी जा माइट वातन छोरी के परणाए कदी जेडो सा वनी निकती ओबाड़े का ही वात बदीन में वात फाड़े वेठो आ छोरी तो वही हली हाणे हाणे ये आपघात कन पिस्टल रखी पानी पाण के मारी या पाण के बड़े मारी तो कई दुनिया में मरने ॾिठासीं इश्क में पछाड़ी आपघात ते वनी पहुचंदा मुड़स चरिया थी विंदा हाँ जॾहिं हाजी हज ते वियो अरफात ताईं रुली रुली थको अल्लाह सही सां मुलाकात कोन थियसि त आपघात करण जे लाइ पाणी पाण खे कुअण जे लाइ मिना जे मैदान में आयो कि जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट इस्माइल खे ज़बह कयो हो तीअं आऊं बि अॼु पाणी पाण खे कुअंदुसि जॾहिं बानो इन जज़्बे सां मिना में हाज़िर थो थिए त अल्लाह साईं जी रहमत में जोश थो अचे बाने खे भांकर विझी चवे थो बाना पाणी पाण खे मथां मारी तूं पंहिंजे जान जो फिजो ॾे ॿकरो कू घेटो ऐं दुंबो उनखे सीरो विझ ऐं रब ईअं सम्झंदसि त आशिक मुंहिंजे दर ते तड़पी मरी वियो हलियो ये तुझे जान जो फिद्रो है तुझे जान जो सदको है तो हज में इश्क है रोजे में ज़कात में लय है आजिज़ी है निबड़त सिर्फ नमाज में है नमाज़ी जने नमाज ते आयो तो पेरी पेरी तकबीर तहरी में चई कनन दे हथ मथे अल्लाह हथ मथे वो खणंदो आहे जेको हथियार फिटा कंदो हथ मथे वो खणंदो जेको हथियार फिटा कंदो रात जो ओचतो तो के पुलिस गजी हुई धाड़ल गजी आ चई दी गोली कुरान से मताणे आ कुरान खाली है हथ मथे घेरण हथियारनि जे फिटे करण जी निशानी आहे जेको बानो मस्जिद में आयो कननि ते हथ मथे कई ते रब जे दर में इकरार कयो त रब ॾाढो तूं ई तुंहिंजे दर में मूं हथियार फिटा कया ऐं कमज़ोर आहियां या आजिज़ी आहे तंहिंखां पोइ वरी 8 बजे बीठो आहे आजिज़ी हिकिड़ी कननि ते हथ मथे खणण वारी आजिज़ी इन खां वॾी आजिज़ी 8 बजे बीठो आहे
जी वडरन जे दर जे नौकर गुलाम हथ बधी बीजान ती ही रब जे दर में नौकर गुलाम थी हथ बधो बीठो आहे इकरार बीठो करे त रब्बुल आलमीन तुंहिंजे दर जो नौकर है गुलाम आहियां वरी पंहिंजा बस कोन थो करे वरी पंहिंजे आजिज़ी में प्रमोशन कई वरी रुकू कई मुर्गो थी बीठो जी फौजी जवाबदार के मुर्गो करे प्यारिन स्कूल में मास्टर छोरन के मुर्गो करे प्यारिन ती ही मुर्गो थी रुकू में कुबड़ो थी बीठो आहे सुभान रब्बियल अज़ीम जो नारो है त रब्बुल आलमीन इज्जत अज़मत जे लायक तू ही तुंहिंजे दर जो मुर्गो आहियां वरी पंहिंजा बस कोन थो करे आजिज़ी निवड़त में दंग करे छॾी हाणे मथा थी पत्थर ते किरी पियो आहे ही मथो रखई ज़मीन ते ही मथो जेको अथव न हिन में कुदरत वारो वॾियूं शयूं रखियूं आहिनि ही नंढड़ो टुकर आहे न ही हेतिरो हितां मापी हेसि ताईं अधु फुट थींदो हितां खां हेसि ताईं पर सभु कुझु हिते रखियल आहे हुस्न हिते रखियल आहे इल्म हिते रखियल आहे इज़त हिते रखियल आहे ज़िंदगी हिते रखियल आहे हुस्न सॼो हिते आहे नक चप ॾंद गिलू मुछूं ॾाढ़ी पेशानी हिते सभु समारत बि हिते कबी टूथपेस्ट बि हिते कबो सुरमो बि हिते पाइबो क्रीम बि हिते मखबो ॾाढ़ियूं फणियूं फोटू बि मोह जो कढाइबो फोटू बि मोह जो कॾहिं क्यारी जो फोटू कढायो अथव हा शादी में चयो न यादगिरी लाइ मूवी था भरायूं यादगिरी 150 फोटू कढायनि त अञा यादगिरी अञा हिनजी यादगिरी खुटे ई कोन्हे काई बात जहिड़ो मोह आहे त रोज़ पे फोटो कढाए रोज़ानी कैमरा बूथ ते रखी आहे यादगिरी फोटू बूथ जो निकिरंदो चेहरे जो क्यारी जो कोन निकिरंदो कॾहिं क्यारी जो फोटो कढंदा जो त छोरे जी असांजी क्यारी अहिड़ी हुई हा फोटू वण अल्लाह ताला हुस्न चेहरे में रखियो आहे हुस्न जो मर्कज़ ई आहे हुस्न सॼो थिया मोह चिलकणो हुजेसि बाक़ी हितां नड़ी खां वठी पेरनि ताईं सॼो देवी जो बुंड हुजे रुगो मोह चिलकणो हुजेसि ॿियो सॼो जिस्म सॼो ॾॾरियो पियो हुजेसि पर ही मुछ माथे कढंदासीं कोन रुगो मोह चिलकणो हुजेसि बाक़ी ॿियो सॼो कमु लथल हुजे पर जेकॾहिं बूथ फिटल हुजेसि बाक़ी सॼो जिस्म गुलाब जो गुल हुजे मोह फिटल हुजेसि केरु कोन निहारे हुस्न हिते रखियल आहे इल्म बि हिते रखियल आहे इल्म हासिल थींदो आहे ज़बान सां इल्म हासिल थींदो आहे नक सां इल्म हासिल थींदो आहे अख सां इल्म हासिल थींदो आहे कन सां इल्म हासिल थींदो आहे दिमाग़ सां इल्म हासिल करण जा पुरज़ाब सभु हिते आहिनि हुस्न वारा पुरज़ाब हिते ई इज़त बि हिते आहे अवा वॾेरो थियो आहे पटको ॿधायोसि अवा ॻोठ जो वॾेरो थियो पटको ॿधायोसि आलिम थियो आहे दस्तार बंदी कयोसि पटको ॿधायोसि हाफ़िज़ थियो आहे पटको ॿधायोसि पटको मथे ते ॿधबो आहे गोॾे ते कोन ॿधबो आहे छो त सभिनी खे ख़बर आहे हीअ इज़त आहे इज़त हिते रखबी आहे जेकॾहिं केरु शादी में कावड़जी वेही रहियो नथो भत खाए त लोके परचाईंदासीं मिंटू मेड़ू न त टोपी लाए मां ये टोपी पेर ते रखाने मुंहिंजे छोरे जो भत खा छो त असां वटि इज़त इहा ई आहे इन खां मथे ॿी का बि इज़त कान्हे का असां वटि इज़त जो मर्कज़ बि ही हुस्न जो मर्कज़ बि ही इल्म जो मर्कज़ बि ही ज़िंदगी जो मर्कज़ बि इहो बाह वढे छॾियोसि पाड़ खां मुड़ुसु हलंदो पियो टंग वढे छॾियोसि पाड़ खां हिकिड़ी टंग ते हलंदो पियो आंडा कढी छेले जा आंडा टोचन करियोसि मुड़ुसु हलंदो पियो मरंदो कोन सिसी वढे छॾियोसि ख़ुदा कंदो कोन हलंदो जिंदगी भी हिते आहे जिंदगी भी हिते इज़त भी हिते इल्म भी हिते हुस्न भी हिते हाणे इंसान रुको खां पोइ सजदो कयो हीअ इज़त वारी शइ इल्म वारी शइ हुस्न वारी शइ मिटीअ ते रखी चई सुभान रब्बियल आला रब्बुल आलमीन मूं वटि जेका इज़त आहे सा तुंहिंजे दर में पत ते आहे इज़त जे लाइक़ तूं आहीं ऐं तुंहिंजे दर में ज़लील आहियां बाने इज़त ऐं आजिज़ी में दंग करे छॾियो अञा बि बस कोन थो करे सलाम वराए वरी बुक खई रब्बना तक़ब्बल मिन्ना अल्लाह सही मंदी संदी पढ़ी अथमि भाई ज़बरी हाणे क़बूल कर हाणे वरी पेनू थियो हाणे थियो गदागर पेनू फ़कीर जेको दर ते बि ठुलो खणी सदा हणंदो रे अमा का अटे जी लप रे अमा को मानी जो टुकर जीअं असीं बि थिया थी पेनू हे मुंहिंजा रब क़बूल कर रे मुंहिंजा अल्लाह माफ़ कर जॾहिं बानू न सजदो करे हीअं बुक खणंदो आहे कसम आहे ख़ुदा जो इन गुनहगार बाने खे रब्बुल आलमीन 2 रकातनि ते उहो इनाम ॾींदो जेको हज़रत जिब्राइल खे 1000 रकातनि में बि कोन मिलंदो उहो हिन बाने खे 2 रकातनि में मिलंदो जिब्राइल जेकॾहिं 1000 रकातूं पढ़ियूं त जिब्राइल इंसाफ़ कहिड़ो कयो अंधो जेकॾहिं पढ़ायूं मायूं नथो ॾिसे त अंधे जो कमाल कहिड़ो आहे अंधे वटि अखी कोन्हे त धूड़ मां ॾिसंदो गूंगो जेकॾहिं ॻाल्हियूं नथो ॾे त गूंगे जो कमाल कहिड़ो आहे गूंगे वटि ज़बान ई कोन्हे त गार छा सां ॾे अंधो तक आरतू नथो तके त अंधे जो कमाल कहिड़ो आहे ॿोड़ो जेकॾहिं गाना नथो ॿुधे त ॿोड़े जो कमाल कहिड़ो आहे हुन वटि कन ई कोन्हे
हाँ लंगड़ो लूलो जेकॾहिं धाड़ा नथो हणे त हुन में हुनजो कमाल कहिड़ो, हुनजो हथ न को पेर आहीं। खदड़ो जेकॾहिं ज़िना नथो करे त खदड़े जो कमाल कहिड़ो। कमाल त हिन ॻाल्हि में आहे जो सभु शयूं हुजनि पोइ बि माण्हू कंट्रोल करे, अलाह जो ख़ौफ़ धारे, इनाम जो हक़दार पोइ आहे। जॾहिं तूं मल खे दसींदे पोइ 5 रुपया मिलंदा। मलाखड़ में समुंदर में हथ विझ, पोइ ॿिए खे दस, पोइ तूं उथी नच, पोइ तोखे 5 रुपया मिलंदा। दसींदे कंहिंखे ई कोन त 5 रुपया कीअं मिलंदा? दस त तोखे 100 जो नोट बि मिले, दस ॾेखार। जिब्राइल वटि छा आहे? जिब्राइल वटि न को घर, न को जिब्राइल जी ज़ाल, न को ॿार, न को पुट, न को धीउ, न को बनी, न को ॿारो, न को मईयनि जो वाड़ो, न को गाबो, न को बकरी, न को बनी, न को टमाटा, न को नौकिरी, न को बुख, न को उञ, न को निंड, न को हंधु, न को बिस्तरो, का शइ कोन्हे। न को न जिब्राइल जे वटि नफ़्स आहे, न को जिब्राइल जे पोयां शैतान आहे। जिब्राइल सफ़ा वांदो आहे। हाणे उन जे करे धम न 1000 रकातूं पढ़ियूं त जिब्राइल कहिड़ो कमाल कयो? कमाल त इंसान जो आहे। नमाज़ जी बांग मिली, हेॾा केबल वारनि फिल्म चाढ़ी। हाणे हेॾा नमाज़ जो टाइम तरायूं, हेॾा फिल्म जड़ी। हाणे केॾा वञे? ओचितो तो बिजली वई हली, रस्ते में हूंदा आहे पाकिस्तान जा सी पानी थधो, घटी में गप, रकातूं 39, नमाज़ डिगी, मुड़स खाधो घणो, फूकजी भरजी पियो आहे, उथियो नथो सघे। हाणे असांजी नमाज़ूं बेड़ियूं, असां नमाज़ पढ़ण आयो, अलाह रमज़ान जो महीनो पकोड़ा जदा खाधी, फूकजी पियो। 20 रकातूं तरावी जूं उणी अगूणी हुयूं थियूं 39, 2 रकातुनि में मुले तकड़ी उथ वे कराई, ही फूकजी भरजी सॼो डल थी पियो। रण कई, हकल कई कि मुला कुलो वाला के अधोध कर, अधु हिकिड़ी रकात में, अधु ॿिए में। इंसान जेके रुकावटूं नेहे ॾुअणी गाबो ठाहियो थो वञे, हेॾा फिल्म, हेॾा नफ़्स, हेॾा शैतान, हेॾा माई, हेॾा घर जो कमु, हेॾा रस्ते में गप, होॾा ॿी पइजी वियो, होॾा बिजली वई हली, पाणी थधो, कई रुकावटूं हुयूं। सभिनी रुकावटनि खे पधर हणी मटे मस्जिद में थधे पाणी सां वुज़ू करे सिर सजदे में रखी, जेॾी महिल रब्बुल आलमीन नोटनि जा हार जिब्राइल खे क़यामत जी कोन विझंदो, हिन गुनाहगार इंसान खे त महिनत हिन जी आहे, कमाल इंसान जी। अलासी जेका करोड़नि माइलनि में जन्नत ठाहे छॾी आहे, केॾां कंदो? अलाह साईं खे पाण त ज़रूरत कोन्हे, पाण बेनियाज़ आहे। अलाह साईं खे जन्नत जी ज़रूरत कोन्हे। मलाइक न को नर, न को मादी, मलाइक बि जन्नत में कोन वेंदा, मलाइक बि कोन वेंदा। शैताननि जे मथां जन्नत खे अलाह जी हराम करे छॾियो आहे। शैतान हिकिड़ो बि कोन, 1 करोड़ आहे शैतान, सभु जहन्नम में। काफ़रनि जे मथां बि अलाह जी जन्नत हराम करे छॾी आहे, काफ़र हिकिड़ो कोन वेंदो। काफ़र बि सभु जहन्नम में, शैतान बि सभु जहन्नम में। मलाइकनि खे ज़रूरत कोन्हे, पाण बेनियाज़ बादशाह आहे। करोड़नि मेलनि में जेका जन्नत ठाहे छॾी, असां केॾां तक कंदो? हा केॾां कंदो? चो इहो क़यामत जे ॾींहुं अलाह ताला असां सभिनी खे चवंदो, भली कम तव्हां जॾहिं कया पर हाणे ठहियो, हलो सभिनि खे माफ़ करे जन्नत में रवानो कंदो। चओ इंशाअल्लाह। हा अल्लाह तबारक व तआला जी रहमत वसी आहे। अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं असां सभिनि खे माफ़ कंदो। जन्नत जा अलाह से 8 दरवाजा ठाहिया आहिनि, जहन्नम जा 7 आहिनि, जन्नत जा 8 दरवाजा आहिनि। 8हों दरवाजो जन्नत जो जेको वादी में आहे सो मुफ़्त वारनि जे लाइ आहे। खरो जॾहिं बटाई थींदो आहे न, तॾहिं ज़मींदार बुक कढंदो आहे, हारी जो हिसो हारी खे, ज़मींदार जो हिसो ज़मींदार खे। पोइ उते जेकॾहिं को मुल्लो बोरी खणी ईंदो त मदर सलाम खे ॾे त वरी ज़मींदार मण खणी वरी मुल्ले खे बि बोरी में विझी ॾींदो त बिली ख़ुदा करण तूं कर। ज़मींदार खरे मां बुक ख़ुदा करण जो कढंदो। क़यामत जी जॾहिं हिसाब किताब थींदो न, तॾहिं अलाह साईं ख़ुदा करण जो बुक कढंदो। ख़ुदा करण जो बुक इहो कढंदो जो रब्बुल आलमीन हिकिड़ी मुठ भरे बिना हिसाब किताब जे मुफ्त में जन्नत में उछलींदो। उन रब जे मुठ में 70,000 बाना हूंदा ऐं उहे 70,000 बि एॾा मक़बूल तरीन इंसान हूंदा जो हिकिड़े हिकिड़े जी टंग में 70,000 ॿिया चिपड़िया पिया हूंदा। 70,000 ज़रबिया 70,000। सुभाणे के मास्टर खां कैलकुलेटर ते हिसाब कराइजी त 3 अरब 90 करोड़ इंसान अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मुफ्त में जन्नत में रवाना कंदो, जेके अछे गेट में हलिया वेंदा। तो इंशाअल्लाह या क़यामत जी जन्नत असांखे मिलंदी। जिब्राइल जेकॾहिं 1000 रकातूं पढ़े त जिब्राइल जो कमाल कोन्हे, कमाल है इंसान जो आहे जे सभिनी रुकावटनि खे तोड़े अल्लाह जे घर में जी इबादत कई आहे। मुंहिंजा दोस्तो, ॾींहं राति में नमाज़ूं आहिनि 5। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया, पाण सगुरनि खे अल्लाह सी तोहफ़ो ॾिनो 50 नमाज़ूं। 50 नमाज़ूं तोहफ़े में मिलियूं। पाण सगुरा 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो खणी मोटी अचनि पिया।
हाणे जॾहिं वापसी थी तॾहिं पहिरीं 7वां आसमान हज़रत इब्राहिम मिलियो, उहो कुझु न को पुछियो, उन को बि एतिराज़ कोन कयो। लही हेठि 6 ते आया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम मिलियो। हज़रत मूसा जो ॾे ख़बर उम्मत लाइ छा चई 50 नमाज़ूं। ए चई मथ करे वरी वञ, कोन पढ़ंदा। जिन हज़रत मूसा चया त तोखां कोन पढ़बियूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾिया ऐं त 100 बि पढ़ण लाइ तयार आहीं, त 50 कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर हज़रत मूसा विच में ॻाल्हि कई उम्मत जी, त तुंहिंजी उम्मत 50 कोन पढ़ंदी। ऐं उम्मत जे मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब सां छॾींदा हुआ, उम्मत सां प्यार हुन तॾहिं पाण सगोरनि ॾिठो त उम्मत वीचारी मथां 50 न पढ़े, क़यामत जहिड़ी सज़ा जी हक़दार थिए। इन जे करे घटाइण वारी तजवीज़ सुठी आहे। अलाह सां इहा अपील कयूं था मन घटिजी पवनि। हाणे अलाह ताला वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वियो आहे घटाइण जे लाइ, त रब्बुल आलमीन 50 मां कुझु घटि कर। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त हज़रत इब्राहिम एतिराज़ कोन कयो। पहिरीं त मुलाक़ात वापसी में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां थी, हज़रत मूसा अलैहिस्सलाम एतिराज़ छो कयो? हज़रत इब्राहिम जो लक़ब आहे खलीलुल्लाह, हज़रत मूसा जो लक़ब आहे कलीमुल्लाह। खलील जी माना दोस्त यार, कलीम जी माना ॻाल्हाईंदड़ वकालत कंदड़। हज़रत इब्राहिम हो अल्लाह जो यार, यार हमेशह यार जा फैसला क़बूल कंदो आहे। पोइ खारा हुजनि खटा हुजनि, यार यार मुंहिंजा आइब कोन कढंदो। इब्राहिम रब जो दोस्त हो, इन जे करे 50 वारो फैसलो क़बूल कई, उन ते एतिराज़ कोन कई। मूसा हो कलीम माना ॻाल्हाईंदड़ वकालत कंदड़, इन जे करे मूसा रही कोन सघियो, इते बि यकदमि भुल ॾिनई बाबा घटि करियो। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया अलाह घटाइण, अलाह से अॻु में ई लोह महफूज़ ते लिखी छॾियूं हुयूं 50। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वियो आहे घटाइण, त साईं घटि कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हेॾे शान मान सां घुराई, वॾे तमतरा ज़का। रसूल जी अदा दावत करे त रब करे, रसूल खे घुराए त रब घुराए। अवां मौलवी ईसे खे त बदीन में घुरायो, अॼु आयो वाइज़ करियो, भत जी पात खाते हलियो वियो। पर जेकॾहिं अरबाब गुलाम रहीम खे घुराईंदा त सुभाणे दावत ॾियो अरबाब खे। वॾो इंतज़ाम करणो पवंदो, सॼी सिंध जी पुलिस, रेंजर्स, आर्मी, एजेंसियूं, वॾी वठ पकड़, तलार खां वठी बदीन ताईं, गोलाटी खां वठी बदीन ताईं, कढण खां वठी बदीन ताईं, पंड बाहि खां वठी बदीन ताईं, चइनी ॾिसनि ते चइनी तरफ़नि खां हर लाणे जे पार में पुलिस वारो बीठल हूंदो। हर पुल ते पुलिस वारो बीठो। अब छा आहे थियो अरबाब थो अचे। पुलिस वारा जेके 10 बजे उथनि से उन ॾींहुं फजर जो मुलनि जे बांगनि सां गॾु उथिया आहिनि, जिन खे मोबाइल खणी लाणनि में लाया या से कालो के खाधे ते बीठा आहिनि वीचारा। अटेंशन, सुलूट बिठाड़न। इन्हनि पुलिस वारनि खां पुछ मानी खाधी अथव? अवांखे काल लाहे विया आहिनि लाणनि में, अवांखे चांहि ॾिनो आहे? कसम ख़ुदा जो हिकिड़ी हिकिड़ी किरत ऐं तजवीज़ सां VIP कार ॾींदा। अरबाब खे घुराइण खां मामूली ॻाल्हि, पर जे परवेज़ खे घुरायो हुता है, अञा सदर साहिब खे घुरायो, तो मुंहिंजो अबर सबर घुराईंदो बि कोन। घुराइण वारो माण्हू बि ओड़ो हूंदो जेको दॿ झले। परवेज़ खे घुराइण खां मामूली ॻाल्हि आहे। मुंहिंजा दोस्तो, रसूल जो जेको शान है, मान है, रसूल जी जेका इज्जत है, उन इज्जत जे मुताबिक़ रसूल जी दावत करे त रब जी ज़ात करे। कीअं दावत कई हुई? 1,24,000 नबी जल्दी 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 बैतुल मुक़द्दस में हाज़िर थियो। 1,24,000 नबी इंतजार में। जन्नत सिंगार जी चुकी आहे, जन्नत के सिंगारियो वियो आहे। हूरुन सब इंतजार में, तराना भी थियूं चवनि, करोड़ हा मलाइका आसमाननि ते लैनूं करे बीठा आहिनि। अटेंशन में, इस्तिक़बाल में, मलाइका अटेंशन में, नबी इंतजार में। जन्नत सिंगार जी चुकी आहे, हूरूं तराना पियूं चवनि, ख़ुदा जो अर्श सिंगार जी चुको आहे, आसमाननि ते इंतजार आहे। सिज खे ब्रेक, चंड खे ब्रेक, तारनि खे ब्रेक, टेड़ू के ब्रेक, कतिन के ब्रेक, पूरे निज़ाम के ब्रेक, पूरो निज़ाम जाम थी वियो आहे। राति तॾहिं विया में जॾहिं सिज हले, सिज खे ब्रेक लॻो पियो आहे, राति डिघी थी वई। जेका शइ थधी आहे तंहिंखे आर्डर हो थधी थी, जेका शइ गरम आहे उनखे आर्डर हो त गरम रहो, जेका शइ लुॾी पियो उनखे आर्डर हो त लुॾंदी रहो। चंड खे, सिज खे, हवा खे, गरम खे, सर्द खे, सभिनि खे जाम ऐं ब्रेक ॾेई सभिनी नबियुनि खे घुराए, मलाइकनि खे कतारनि में, अटेंशन में, पूरी ख़ुदा जी खुदाई जो सॼो निज़ाम हरकत में अची वियो। ॿियो ख़बर छा आहे? चऊं तव्हांखे ख़बर कोन्हे, इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि जे दौर ते निकितल आहे, रब जी दावत पियो वञे। रसूल जो जेको शान है मान, उन मान सां उनखे घुरायो वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया, अलाह जी घटि कर, अलाह जी 50 अॻु में लिखी छॾियूं हुयूं। रसूल चयो त घटि कर, हाणे छा करे रब? हाणे अलाह जी डस्टर खणे ठहियो, मूं लिखियूं 50 हुयूं, पर हाणे तूं आयो ई ड्राइंग
वरी 5 था कयो ईअं पोइ अलाह हिकिड़े ॾींहुं लिखे ॿिए ॾींहुं ठाहे ईअं न पोइ अलाह साईं जे फ़ैसिलनि जो एतबार कहिड़ो आहे हाणे लोह महफूज़ ते 50 लिखियूं पियूं आहिनि हेॾे शान वारो रसूल चवे थो घटि कर हाणे रब्बुल आलमीन विच में फ़ैसिलो कयो हुन खमसुन व हुन खमसून ला युबद्दलुल क़ौलु लदय्य 5 बि इहे 50 बि इहे तू उम्मत खे वञी चओ 5 पढ़नि ऐं रब 50 लिखंदुसि यानी हिकिड़ी पढ़ंदा ऐं 10 लिखंदुसि तव्हीं 5 पढ़ंदा रब 50 लिखंदो 5 बि इहे 50 बि न लिखे खे लिख ॾींदुसि न तोखे ख़ाली छॾींदुसि पढ़ो 5 लिखंदासीं 50 हल सजण इहो फ़ैसिलो अलाह जी उते कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहि सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बार-बार पे पंध कराया अञा वञो 5 वयूं बाक़ी 45 अञा वञो 5 वयूं बाक़ी 40 अञा वञो 5 वयूं बाक़ी 35 अञा वञो 9 चक्कर हज़रत मूसा अलैहि सलाम असांजे नबी खे हणाया छाजे करे हज़रत मूसा जो हुन में फ़ाइदो कहिड़ो हज़रत मूसा अलैहि सलाम जो मफ़ाद कहिड़ो हो हज़रत मूसा अलैहि सलाम तूर सीना ते बीठो अपील कई रब्बुल आलमीन ज़ियारत मूंखे कराए ऐं ॾिसां तूं कहिड़ो मूसा जी अपील रब मंज़ूर कोन कई मूसा अलैहि सलाम खे ज़ियारत रब जी नसीब कोन थी मूसा अलैहि सलाम ॾिठो त मूंखे त ज़ियारत कोन थी पर ही महबूब ख़ुदा ताज़ी हींअर रब जी ज़ियारत करे मोटियो आहे इन मां तकड़ा हथ कीअं कढा ही वञे वरी अचे त ज़ियारत करियासि वरी वञे वरी अचे त बार-बार महबूब ख़ुदा जी ज़ियारत करिया मूसा अलैहि सलाम खे असांजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत मां ढोई कोन थिए थियो इन जे करे नमाज़ जो बहानो करे बार-बार असांजे आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत पे कई 5 नमाज़ूं रहियूं छो त असीं गुनाह कंदा आहियूं 5 उज़वनि सां असांजा उज़वा जेके 5 आहिनि उहे गुनाह कंदा आहियूं अख कन ज़बान नक 4 उज़वा 5वां हिस जेको पूरे उज़वे में रखल आहे ये 5 उज़वा जिन सां इंसान गुनाह थो करे 24 कलाकनि में 13 हली वेंदा 13 वञनि पिया केॾां ओ हुते सम्झो था न हा 13 वञनि पिया हथ 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 फिरंदो हथ फिरंदो हथ बि गुनाह पियो करे हा हा ज़बान ॻाल्हियूं कंदी ज़बान ॻाल्हियूं कंदी नक सां सूंघींदो अख सां ज़ियारत कंदो कननि सां ॻाल्हियूं ॿुधंदो कन ॻाल्हियूं ॿुधंदा अख ज़ियारत कंदी ज़बान ॻाल्हाईंदी नक सूंघींदो पेर पंधु कंदा हथ फिरंदा ये उज़वा गुनाह था कनि गुनाह करण वारा उज़वा 5 हुआ इन जे करे नमाज़ूं 5 रखी वियूं तव्हां त 5 नमाज़ुनि पढ़ण जे करे 5 उज़वनि जा कयल गुनाह माफ़ थी वञनि बानू 24 कलाक पाकी पाक हुजे 5 उज़वनि जे गुनाहनि खे माफ़ करणा अल्लाह ताला 5 नमाज़ूं फर्ज़ कयूं हिकिड़ो सहाबी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु जी खिदमत में आयो चई या रसूलुल्लाह मुंहिंजी अख खां ग़लती थी वई आहे मुंहिंजी अख धारी औरत ते पइजी वई आहे महिरबानी करो मूंखे सज़ा ॾियो मुंहिंजो गुनाह माफ़ थिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहिया उन सहाबी सगोरे जमा सां नमाज़ पढ़ी वांदा थिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो सहाबी सगोरे वरी उथी बीठो साईं मूं पहिरीं अर्ज़ कयो मुंहिंजी अख ग़लति इस्तेमाल थी वई आहे महिरबानी करो मूंखे सज़ा ॾियो मुंहिंजो गुनाह माफ़ थिए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो असां सां गॾु जमात सां नमाज़ पढ़ी कि हा साईं मूं नमाज़ पढ़ी आहे पाण फरमायूं जमात सां नमाज़ पढ़ण जे करे अखियुनि जा गुनाह अल्लाह साईं माफ़ करे छॾिया यानी अख जा गुनाह बि माफ़ कननि जा गुनाह बि माफ़ ज़बान जा गुनाह बि माफ़ हथनि पेरनि जा गुनाह बि माफ़ उज़वा चूंकि 5 गुनाहनि वारा इन जे करे अल्लाह तबारक व तआला ॾींहुं राति में 5 नमाज़ूं असांजे मथां